वडेरा साईं दे हवाले असांजी को मालकी थींदी या न? मालकी थींदी? मां पाण तव्हां सां गॾु हिते ॿधल आहियां। मालकी थींदी या न? उस्ताद ही मां छा थो ॾिसां, हिते समूरो ज़िलो गॾु थियो आहे। अरे छोरा माठ नथो करी, मुंहिंजी मदद कयो नी, मूंखे था कढो नी। हिन शिकारपुरी जी वाकई मालकी थियणु घुरिजे। ईअं नी माठ कर नी, ॾिसां थो त हिते सभु ॿधा पिया आहियूं, तुंहिंजी मदद किथे थींदी? अड़े तव्हां ॿई घणो नथा करायो। अरे माठ कयो छोरा, माठ कयो। तुंहिंजो छो बूथ लड़कियल आहे? अदा कॾहिं कॾहिं इंसान अहिड़ी ख़ता करे विझंदो आहे तो पंहिंजे साम्हूं मुंहुं खणण जहिड़ो बि न हूंदो। हिते सभई पंहिंजी कुंवार जी ॻोल्हा लाइ आया आहियूं, कहिड़ो घोट जी ॻोल्हा जे लाइ आया आहियूं जो कंध हेठि करे विहूं। मोमल हाणे छा थींदो? एतिरी रक़म किथां आणींदी? मूं त पंहिंजो गोल्ड ऐं सेविंग पे सना खे ॾेई छॾी हुई। हाणे छा कयां? मुज़म्मिल बि हिन हालत में मूंखे अकेलो छॾे वियो आहे। अदा एहसान खे कॉल कयां थी। न कहिड़े मुंहुं सां कॉल कयांसि? खेसि बेइज़त करे घर मां कढियो हो। हा मां हुनखे टेक्स्ट कयां थी। बहादुर जॾहिं तूं हूंदो हुए त मां तोसां कहिड़ो सुलूक कंदी हुयसि। हू हिकिड़ो अहिड़ो शख़्स जेको सॼो ॾींहुं मूंखे जोकरनि जियां खिलाईंदो हुयो, मुंहिंजो एतिरो ख़्यालु रखंदो हुयो। पर मूं हिकु अहिड़े शख़्स जे करे हुनखे धिक्कारियो जंहिंखे मुंहिंजे एहसासनि जो, मुंहिंजी मोहबत जो को बि क़दुरु न हुयो। काश मां बहादुर खे सम्झी सघां त शायदि अॼु मां अकेली न हुजां। जी मुंहिंजा मिठड़ा मोर मुड़स भली हू वाइपर त खणी अच। वाइपर? हा हा जल्दी जल्दी। जी वाइपर पर मूं मला हाँ सुबुह त मां घर जी सफ़ाई कई हुया। हाँ तो बिल्कुल सुबह जो सॼे घर जी सफ़ाई कई, पर हाणे मां सफ़ाई कंदसि। ऐं ख़बर थी घर जी न मूमल राणी ही वठ 2 लाख रुपया। 2 लाख रुपया? मञी मञो जी साईं। मूमल अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां। इहो छा जे करे? तूं जो एतिरी ख़ुशि आहीं, तुंहिंजी ख़ुशीअ में मुंहिंजी ख़ुशी आहे मूमल। अच्छा हा मुंहिंजी मूमल राणी। इन करे त मां ई पचाईंदो आहियां। मूमल खे पंहिंजे हथनि खां वधीक मुंहिंजे हथनि जी मानी पचाइण पसंदि हूंदी आहे। कूड़ो छा? मूमल भाॼी थी घुरे। थैंक यू। मूमल असांजे खानदान में वाहिद इहो मर्द आहे जेको घर जी मानी पचाए थो। इहो बि आर्ट में आहे, कुकिंग भी आर्ट में शामिल आहे। कपड़ा धोइण, मानी पचाइण, थां धोइण, पंहिंजे घर जे हाल अहिवाल ॾेखे मिली जो कीअं आहिनि, ठीकु आहिनि, ख़ुशि आहिनि न। मुंहिंजी शादी किथे थियल आहे? बहादुर
मां मथे रूम में हला पई ऐं चांहि मूंखे मुंहिंजे बेडरूम में ओके जी हाँ हाँ होशियारी न करिया करे बेजान न करी छड़े मां सिकू आया सिकू सिकू तू हाँ मां यार असांजो आ सिकंदर ख्याल थी हलो तो हलो वॾे अडली कचहरी था कयूं सिको यार तुझी ॾाढी सिक लॻी अचो सूबेदार साहब अवां जी पुलिस अञा कहिड़े इंतज़ार में आहे मुंहिंजे भाउ समेत 4 माण्हू ॿिया बि अगवा आहिनि उन जे घर में मातम मतियल आहे अवां अञा फॉर्मेलिटीज़ पूरी कयो पिया सर असांजो ऑपरेशन शुरू थी चुकियो आहे तमामु जल्द तव्हांखे ख़ुशख़बरी ॾींदासीं वारो कयो सूबेदार साहब असांखां हाणे वधीक बर्दाश्त नथो थिए हिन वक़्तु मां कचे वारी चौकी ते आहियां उमेद त इहा ई आहे ख़ुदा हाफ़िज़ पोपट पाणी जो गिलास भरे आ एहसान मुंहिंजो बहादुर किथे आहे तूं घबराए न बहादुर खे कुझु कोन थींदो मां हाणे ई पंहिंजे क्लासमेट ऐं वेझे दोस्त पुनल सूबेदार सां मिली आयो आहियां अचानक हिननि खुफ़िया ऑपरेशन धाड़ियनि खिलाफ़ शुरू कयो आहे अदा एहसान पुलिस जे असरनि जी त अव्हांखे ख़बर आहे हा बिल्कुलु तंहिं करे मां प्लान बी याने धाड़ियलनि जे लाइ भूंग जी रक़म पिणु अरेंज करे रहियो आहियां कुझु कलाकनि जे अंदरि उहा रक़म मूंखे मिली वेंदी अदा मूंखे बहादुर आणे ॾियो मुंहिंजो बहादुर मां अव्हांजी ता हयात शुक्रगुज़ार रहंदसि इहो त मुंहिंजो फर्ज़ु आहे अगरि असांजो हिकु माण्हू तकलीफ़ में हुजे त ॿियनि ते हुनजी मदद करणु फर्ज़ु आहे अव्हां बहादुर जे लाइ परेशान न थियो मां अव्हां जे लाइ मानी आंदी आहे उहा किचन में रखी आहे अदा मूंखां मानी किथे थी हले जेके 2-3 गिरा खाओ अदा इन में बहादुर जी का बि ग़लती न आहे ग़लती मुंहिंजी आहे मूं पाण उनखे घर खां ॿाहिरि वधाइण ते मजबूर कयो मूं हिन समूरे घर जूं ऐं ॿाहिरि जूं ज़िम्मेवारियूं उन ते विझी छॾियूं फ़िलहाल अदी इन्हनि ॻाल्हियुनि जो वक़्तु न आहे फ़िलहाल तव्हां पाण खे संभालियो खाओ पीओ जीअं अव्हांजी सिहत सही रहे जी अदा तव्हां वियो तव्हांजे लाइ किचन मां मानी खणी थो अचां न अदा तव्हां वियो मां खणी थी अचां